दादू मां मूंखे अपडेट कंदा हलो। रिपोर्ट करे रहिया हुबदार अली बबर। नई डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल दादू में रोज़ानी उजरत ते कम कंदड़ सफ़ाई अमलो पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज करण ते मजबूर थी वियो। सफ़ाई अमले पारां प्रेस क्लब दादू आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे दाहियो वियो त 2 महीननि खां पघारूं बंदि आहिनि, जंहिं सबबु उन्हनि जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। एहतजाज कंदड़नि मुलाज़िमनि ॿुधायो त अस्पताल में सफ़ाई जो ज़िम्मेवार ठेकेदार अल फारूक इंटरप्राइज़ आहे, जेका 48 सेंट्री वर्करनि जूं 2 महीननि जूं पघारूं ऐं ईद क़ुर्बान जा वादे मूजिबि ॾिनल 10-10 हज़ार रुपया फ़ी मुलाज़िम बि अदा न पई करे। इन्हनि चयो त असां ग़रीब माण्हुनि जे लाइ रोज़ जी उजरत ई गुज़र सफ़र जो वाहिद ज़रियो आहे। पघारूं न मिलण सबबि असांखे सख़्तु माली मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो ऐं असांजा घर भातियुनि समेत फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। मुलाज़िमनि मुतालबो कयो त जल्द खां जल्द संदन रहतूं पघारूं जारी कयूं वञनि। ॿी सूरत में अस्पताल अंदरि सफ़ाई जो कमु बंदि कयो वेंदो ऐं एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। उन्हनि आला अख़्तरनि खां अपील कई त मामले जो नोटिस वठी उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे।